सलामकुम दोस्तों, जीअं त हिकु नई वीडियो सां गॾु वरी हाज़िर थिया आहियूं। त सभिनी दोस्तनि जी महिरबानी, जेके ॾिसो था, लाइक ऐं पसंदि शेयर कयो था। त दोस्तों, जॾहिं बि ईंदा आहियूं त पंहिंजे मुल्क जी, पंहिंजी धरती जी ऐं पंहिंजनि माण्हुनि जी ऐं पंहिंजे इलाइक़े जी ॻाल्हि कंदा आहियूं। जीअं दोस्तों अॼुकल्ह तव्हां ॾिसो था पिया, जेको हे चवंदा त असां अज़ालो तव्हांखे ॾियूं था फसलनि जो, जेको ॿिज आहे उन जा तव्हांखे पैसा था ॾियूं। हाणे ॿिज जा जेके पैसा ॾियनि था, हे पैसा ॾींदा ज़मीनदारनि खे। हारियुनि जे त नाले ज़मीन कान्हे का, त उहे पैसा वरी बि जेके आहिनि वॾा ज़मीनदार वरी उन्हनि खे ई मिलंदा, ग़रीबनि खे त कोन मिलंदा पैसा। जेके हारियुनि जेका कणिक पोखी हुई, उन्हनि जेको व्याज ते ॿिज वठी उन्हनि छटिया, सो हाणे कणिक त तयारु थियण वारी आहे। हाणे हे पैसा था ॾियनि वरी उन्हनि ज़मीनदारनि खे ई, जंहिंजे नाले जेको ज़मीनूं आहिनि। वरी इहा ॻाल्हि ॿुधी त 12 एकड़ खां मथे जी ज़मीन आहे, जेको उनखे पैसा ॾींदासीं। हाणे 12 एकड़ जी ज़मीन आहे, त हाणे उहो त ज़मीनदार आहे न, उन्हनि खे पैसा जंहिंजो एकड़ आहे, 2 एकड़ 3 एकड़ आहे, माना उनखे पैसा न ॾींदासीं। जेके हारी आहे उन्हनि खे पैसा कोन ॾींदासीं। हे असांजो असांखे बोर्ड जो ॾींदा कहिड़ो? हे कहिड़ो हिसाबु किताबु ॾेई सघंदा बोर्ड जो, जेके हेतिरी आवाम जो ॿुॾी वई, उनखे छा भरे सघंदा? हिननि खे एतिरो हिननि खे दम ई कोन्हे को। छो त जॾहिं बरसाति हले पई ऐं उन खां पोइ जेका सिम नाला जंग जे खंड आया, त माण्हू 0 पॉइंट ते वञी ॾिसनि पिया पाणी केतिरो थो हले। इहे हिन गवर्नमेंट पे हुननि वाझायो त गवर्नमेंट अचे, हिननि मोटरुनि खे चालू करे पाणी निकाल करे, जेको त पाणी घरनि में काए पियो आहे, ज़मीनुनि में काए पियो आहे। वञनि पिया त मुख़्तियारकार कोन्हे, तपेदार कोन्हे, जेके आला ऑफिसर उहे कोन्हनि के, सभु यानी मोकर हलिया विया। ऐं जेके असांजा जेके उतां जा नुमाइंदा जेके हुया, MLA MPA, उहे अलाए किथे हुया, त उहे बि कोन पिया अचनि। वरी मार्की कंदा त पाणी निकाल थी सघे हा। उन कला जे पाणी काहे जो पियो, जेको तो घरनि में जेको सिम नाला जा जेके बि इहे ढंढूं हुयूं या बंदि हुया, जेके बि टुटा अचे, माण्हू पंहिंजो पाण लॾा करणु शुरू कया। त उन नुमाइंदड़ सार कोन थी, त हुननि जा बचा दरबदर आहिनि, हुननि जा बचा लुढ़ंदा पिया, हुननि जो सामान लुढ़े थो पियो। घटि में घटि गाॾियूं हुननि भला मोकिलियूं, हाणे पाणी त अची वियो, जेको उहे त पासा न वरिता पाणी खे रोकण जा, पाणी खे निकाल करण जा। पोइ उनजे लाइ जेको गाॾियूं हुननि जेको न करे मोकिलियूं, त भला घटि में घटि एतिरी हेल्प कयूं। हे पिया बचा कढी थी सुकी था वञनि, भला हूअं अगरि जे पंहिंजो जलसो था कनि, उनजे लाइ हुननि लाइ 500 गाॾी छॾी, 500 गाॾियूं पची थियूं वञनि माण्हू खे खणण खां। पोइ जेको बोर्ड में जेके माण्हू ॿुॾनि पिया, उन्हनि जे लाइ हुन वटि गाॾियूं कोन हुयूं। उन लाइ उहो जेको बेघर हणी गाॾियुनि खे न पिया मोकिलनि, उन लाइ तेल पिया हुननि वटि कोन हुया, नुमाइंदनि वटि। ऐं जॾहिं पंहिंजो जेको अचे थो जेको दौरु इलेक्शन जो, ओॾी महिल जेको 500 गाॾियूं हुननि जे पोयां हुआ, ऐं माण्हू खे खणण खां जेको गाॾियूं 500 गाॾी साण हुननि खे पंहिंजो जलसो थियनि थो। त उते जेको केतिरा टेंट था हणनि, केतिरा शामियाना था हणनि, उन्हनि जो बंदोबस्तु थिए थो। केतिरियूं देगियूं था लाहिनि चांवरनि जूं, यानी की पंहिंजे जेको वोट जे लाइ ऐं इलेक्शन जे लाइ। ऐं उन टाइम जॾहिं अवाम में बुॾे पियो, माण्हू जेको नंग पंहिंजा वठी सॼा रोडनि ते वेठा, त हुननि खे एतिरो शर्म न थियो, हुननि खे एतिरी गैरत न थी, त घटि में घटि हुननि खे शामियाना आणी ॾियनि, हुननि खे घटि में घटि का पनाह ॾियनि, हुननि का सरकारी बिल्डिंगूं खोले ॾियनि। पोइ उन्हनि में त भला वेहनि पंहिंजा नंग वठी, हुननि जो तक हुयो, हुननि खे एतिरी गैरत कोन थी ओॾी महिल जो। हाणे सुवारी त हुनखे न करे ॾिनो, गाॾियूं हुनखे न करे ॾिनो, भला जॾहिं होटल जो वही जेको चओ पंहिंजो लुणंदा अचे निकिता आहिनि, जॾहिं अचे सुकी ते घटि में घटि एतिरो त कंदा, हुननि खे सरकारी बिल्डिंगूं खोले ॾिना, हुननि खे चवंदा उते वियो तव्हां। उनजे लाइ जेको मानी जो बंदोबस्तु उन्हनि जे ॿारनि जे लाइ कंदा। नंढा ॿार केतिरा मरी विया आहिनि बुख ते, केतिरा माण्हुनि ख़ुदकुशियूं कयूं आहिनि जेको हिन बोर्ड में। त ओॾी महिल हुननि खे एतिरी गैरत न पई थिए, ऐं जेको एतिरी कैंप न पिया हणनि उते, जो मेडिकल थिया हुनजो भला फ्री में हुननि खे को दवा को दारू थिया, ओॾी महिल हिननि खे न पियो थिए। ऐं जेके माण्हू रहिया हुते बोर्ड में अंदरि, त हिननि वटि लांचूं कोन हुयूं, लांचूं मोकिले जेको उन्हनि माण्हुनि खे कढनि, उहे पंहिंजे घुमण खां केतिरियूं हिननि वटि लांचूं आहिनि। जेको अंदरि वञी जेको घुमनि पिया, मज़ा ॾिसनि पिया, पाण चढ़ी गाॾियुनि ते वञी मज़ा ॾिसनि पिया, त केतिरा माण्हू लुड़ंदा पिया, केतिरा बता आहिनि। उहो सभु कुझु पंहिंजे लाइ अथनि, भई आवाम जे लाइ कुझु न आहे। हे त असां अज़ालो ॾींदा माण्हू खे, हे छा ॾींदा कंहिंखे अज़ालो? ओॾी महिल जेको माण्हुनि जा नंग रोडनि ते वेठा हुया, जेको मथे उघाड़ा वेठा हुया, जेको बि अचे माण्हू त मोबाइल खणी सिधो हुनजे नंगनि में रिकॉर्डिंग पियो करे, त उनजा नंग जेको सरेआम जेको मोबाइलनि में हलनि पिया। ओॾी महिल जी गैरत काॾे वई? ओॾी महिल हिननि खे कंहिं स्कूल में कंहिं सरकारी बिल्डिंग में हिननि खे न पिया विहारनि ग़रीबनि खे। ओॾी महिल हिनखे कोई शर्म न पियो पवे। भई हूअं त जेको इलेक्शन खां अचनि था, त नंढे ॿार खे बि पहिरें था पवनि, उनखे बि ॿाहूं था ॿधनि, तूं बि असांजो बच्चो आहे। पोइ वॾो अछी ॾाढ़ींदा त उनखे भाकुर था पाइनि, तूं असांजो अबो आहे, तूं असांजो ॾाॾो आहे। ओॾी महिल अबो काॾे वियो, ॾाॾो काॾे वियो, उहे बचा काॾे विया? उहे जेके नंग हुननि जा हुया, त जेको सरेआम जेको वेठा हुया रोडनि ते वेठा हुया। ऐं मीडिया वारा जेके आहिनि चैनलनि वारा,
उन्हनि खे लिफ़ाफ़ा मिलनि पिया त उहे का ॻाल्हि न पिया हलाइनि, उहे का मां रिकॉर्डिंग कनि पिया हलाइनि। हे सोशल मीडिया वारा अञा उहे कुझु न कुझु ॾेखारनि पिया माण्हुनि ते जेको बि ज़ुल्म थिए पियो हे हो। बाक़ी जेका वॾी जेका मीडिया आहे, जेका टेलीविज़न चैनल जेके आहिनि, उन्हनि खे पैसा खपनि, उन्हनि खे उहे पैसा नुमाइंदा ॾियनि पिया, उहे ॻाल्हि का ॾेखारनि कोन पिया, न वरी कंहिंखे ॿुधाइनि ई पिया, छो जो उन्हनि खे माल मिले बसि। सो दोस्तो ॻाल्हि ईअं आहे, हे चए छा असांखे भरे ॾींदा, जॾहिं असां नंग दरपदर हुया त उन टाइम हे काॾे हलिया विया हुया। ऐं जॾहिं असां वटि जेके माण्हू वेठा आहे ग़रीब, उन वटि किराए जा पैसा कोन विया, जो माना कंहिं जेको त मंज़िल ते वञी जेको त पुॼनि, एतिरा वीचारा उहे दरपदर लॻा पिया हुया। ऐं जॾहिं वापसि जो थिया त ओॾी महिल हुनजो को माना तदारक न थियो, को इंसाफ़ न थियो, जेको त उहे वीचारा जेको त उतो जेको त ॿिन्ही सिनी अचे वरी पंहिंजे कखनि में अची वेठा, पंहिंजे उन्हनि जेको त जॻहियुनि ते अची वेठा, जो हुते कख न पन, जेके टेंट मिलिया उहे बि हण पंहिंजे खीसे में, जेके पैसा मिलिया हण पंहिंजे खीसे में, जेको बि ॿाहिरि मुल्क जो इमदाद मिलियो उहो बि हण पंहिंजे खीसे में। इहो सरेआम खपनि पिया, टेंट सरेआम दुकान ते खपनि पिया, राशन सरेआम खपे पियो जेको दुकाननि ते। हे ओॾी महिल चैनल वारा काॾे हलिया विया, जेके वॾे चैनल वारा उहे काॾे हलिया विया, जो सोशल मीडिया वारा मोबाइलनि वारा हुते पुॼनि पिया, उहे ॾेखारनि पिया हे टेंट खपनि था, हे राशन खपे थो पियो बोर्ड वारनि जो। हे चैनल वारा काॾे हलिया विया, छो जो हुननि खे मिलिया पैसा उन्हनि मां। त हिन नुमाइंदनि खे एतिरो शर्म न थियो, हुननि मिसकी त दरपदर थी विया, हुननि जा नंग रोडनि ते वेठा आहिनि, घटि में घटि इन्हनि जेको ॿाहिरि मुल्कनि मां भला उहो त हुननि खे ॾियूं, उहे माना पंहिंजे खीसे में। हाणे जेको तुर्की में जेको आयो ज़िलज़िलो वग़ैरह, त उनजे लाइ जेको त मोकिलनि पिया होॾे, उन्हनि लाइ राशन मोकिलनि पिया, इमदाद मोकिलनि पिया, ऐं पंहिंजा माण्हू मरंदा उन लाइ कुझु कोन्हे, उन्हनि खे माना कुझु न ॾियूं। बाक़ी ॿाहिरि मुल्कनि वारनि खे ॾियूं, ॿाहिरि मुल्कनि जेको ॾिनो त उहो पंहिंजनि खे त कोन ॾिनो, उहो बि हण पंहिंजे खीसे में। त दोस्तो ॻाल्हि ईअं आहे, सूरत घणा ई आहिनि हिननि हुकुमराननि जा, पर हिन कजे छा, वरी बि असां पोइ मोटी वरी बि ईंदा, वरी भाकुर सभिनी माण्हुनि खे पाईंदा त तव्हां असांजा अबा हो, तव्हां असांजा वॾा हो, तव्हां असांजा मोज़िज़ आहियो। बसि दोस्तो ॻाल्हि ईअं ई आहे, हे असां कहिड़ो असालो ॾींदा, हे छा असांखे ॾींदा, हे हाणे बि जेको ॾींदा सरमाएकारनि खे, जेका वॾा ज़मीनदार उन्हनि खे ॾींदा। हारी वीचारो उते ई हूंदो, जिते हारी आहे उते ई हूंदो, हारी पंहिंजो व्याज ते भाण बि वरितो, ॿिज बि वरितो, हाणे बि चवंदा त 12 एकड़ मथे ज़मीन आहे उनखे ॾींदासीं, यानी की ज़मीनदारनि खे वरी बि ॾींदासीं। हाणे इन नाले सां हे पैसा विराईंदा हिकिड़ो अरब, ऐं हे खाईंदा 5 अरब, इन नाले सां खाईंदा 5 अरब। हाणे वरी हे खाईंदा हिकिड़ो अरब विराईंदा, 5 अरब पंहिंजे खीसे में विझंदा, छो जो हिननि बि इहा बि हिकिड़ी स्कीम ठाही आहे। हाणे महिल कणिक लहे थी पई, हाणे ॿिज था ॾियनि माण्हुनि खे, हाणे ॿिज जा पैसा था ॾियनि, अॻ में काॾे हलिया विया, जॾहिं माण्हू दरपदर लॻा पिया। दोस्तो जेकर ॻाल्हियूं त घणियूं आहिनि, जे कंदासीं त वीडियो तमामु वॾो थी वेंदो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, जेके ॾिसो था पसंदि लाइक कयो था, असांजो फेसबुक पेज अथव, यूट्यूब चैनल अथव, तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। दोस्त हे सॼी जेका हिन जी स्कीम आहे खाइण जी, हे बसि सिर्फ़ु खाइण जे लाइ था कनि, उहो असांखां कोन फाटा आहिनि, कंहिं ग़रीब लाइ कोन फाटा आहिनि, कंहिं ग़रीब जी का सार संभाल नथी अथनि, उन्हनि जेको विया आहिनि उन्हनि जा घर किरी विया, उन्हनि जा टेंट बि खाई विया पाण, बाक़ी उहो टेंट वीचारनि कुर्सी पिया था रखनि, जेके वॾा वॾा जेके असांजा आहिनि नुमाइंदा, उन्हनि टेंट रखे छॾिया आहिनि त ॿाहिरि मुल्क जा माण्हू ईंदा, उन्हनि खे दावतूं उन्हनि में खाराईंदा, उन्हनि में विहारींदा उन्हनि खे। त दोस्तो ॻाल्हि ईअं ई आहे, वीडियो तमामु वॾी थी वेंदी, ॻाल्हियूं त घणियूं आहिनि, हे कहिड़ो अज़ालो कंदा, हे सिर्फ़ु असांजो रत पिया पीअंदा, हिन ग़रीब अवाम खे पिया पीड़ींदा, पोइ उन्हनि जो ई हक़ खाईंदा, ॿियो हिन कमु कोन्हे को, सिर्फ़ु ग़रीबनि जो हक़ खाईंदा आहिनि बसि। सो दोस्तो वीडियो पसंदि हुजे लाइक ऐं शेयर कजो। सलाम वालेकुम।